अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जियो जी ड्रामे मोहरा जी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक करना दोस्तों। जी दोस्तों, तो बिना देर हलो था पंहिंजी अपडेट जे तरफ़, पर इन खां पहिरीं कमेंट में पंहिंजी राय ज़रूर ॾींदा कयो। तव्हांजी राय असां लाइ काफ़ी अहम आहे दोस्तों। जी तो दोस्तों, तव्हां ॾिठो हूंदो त हनान जी जेका माउ आहे त उहा रिश्तो कराइण वई हिकु पाड़े वारी जे चवण ते, ऐं हुते जॾहिं रिश्तो कराइण लाइ उहे माण्हू ॾिठा त माण्हू त बहितर हुया, अमीर घराणे जा हुया, पर उहा छोकिरी जेका तलाक याफ़्तिया हुई ऐं उहा जेका त रिश्तो कैंसिल करे आई। उहा तलाक याफ़्तिया छोकिरी पंहिंजे कुंवारे छोकिरे खां नथी वठणु चाहे दोस्तों, ऐं हू रिश्तो बि टोड़े छॾियो आहे जेको हुन अॻु में कयो हो पंहिंजे मार्फत, ऐं हुन पाड़े वारीअ जे चवण ते उहो हुन रिश्तो टोड़े छॾियो दोस्तों। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदो त हमाइया जेको इहो उन ख़बर पई चुकी आहे त हमज़ा मूंसां शादी नथो करणु चाहे, ऐं उन जा पीउ माउ बि मूंखे माना गैरनि जी नज़रुनि सां ॾिसनि था ऐं मूंखे गैर था सम्झनि। ऐं हुनखे जेको आहे त हमज़ा जे पीउ हुनखे इहो बि चयो त तूं असां उहा निकिरी वञे त जेतिरो थी सघे त टिकट कराए पंहिंजी माउ ॾे हली वञे, असांखे तूं नथी खपीं। जी दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में सिकंदर पंहिंजी घरवारी खे चवंदो त हमज़ा जेको आहे त पंहिंजा प्यार में होश आवाज़ गवाए वेठो आहे, ऐं सिकंदर खे पंहिंजी घरवारी चवंदी त मोहबत हूंदी अहिड़ी शइ आहे जॾहिं तूं अनुषा सां प्यार कंदो हुएं त अनुषा तुंहिंजो पंहिंजो सभु कुझु जेको हुयुसि उहो तुंहिंजे मथां क़ुर्बान करे छॾियो हुयो। ऐं दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त हमज़ा जेको आहे त पिस्टल खणी पाण खे मारण जी कोशिशि कंदो, ख़ुदिकशी करण जी कोशिशि कंदो, सिर्फ़ु इन जे करे जीअं मुंहिंजा पेरेंट्स जेके मञी वञनि ऐं मुंहिंजी शादी जिते मां चाहियां थो त उते ई थिए। ऐं वाक़ई माना हुनखे अची पिस्टल हथ मां खसींदा ऐं चवंदा त जीअं तूं चाहींदे तीअं थींदो, तूं रुॻो ख़ुदिकशी न कर। जी दोस्तों, त नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त अलीज़ो सोचींदी ऐं पंहिंजे मुंहं सां चवंदी त जेको माना जंग जा मोहबत में दिलि सां सोचे कंदो आहे त उहो हार खाई वेंदो आहे। अगरि जेके दिमाग़ जो कमु वठंदो आहे त उहो पंहिंजी मंज़िल ज़रूरु माणींदो। ऐं मां पंहिंजे दिमाग़ सां सोच खेॾी ऐं हुननि जे घर वेंदसि शादी करे ऐं उन्हनि खे ॿुधाईंदसि त घणे वीह सौ थींदो आहे। जी दोस्तों, वरी मिलंदासीं नेक्स्ट अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।